मली जो क़ौमी तक 237 जी ज़मीनी इलेक्शन थी रही है ऐं हिन वक़्तु नवाज़ लीग की तरफ़ां ॿ उम्मीदवार साम्हूं आया नामज़दगी फार्म जमा कराइनि जॾहिं त हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी में हिन वक़्तु PDM जे इत्तेहादी जमात आहिनि। बावजूदि तव्हां गॾिजी इलेक्शन में जे अलॻि अलॻि फार्म जमा करायो या पार्टी क़यादत फ़ैसिलो करे चुकी आहे उनजी तरफ़ां? ॾिसो त हिन वक़्तु जेके बि इत्तेहादी पार्टियूं आहिनि, JU आहे, PPP आहे, PMLN आहे, ॿियूं जेके बि आहिनि त उहे सभिनी फार्म भरिया आहिनि। जेके जेकॾहिं हाणे अप्लाई बि कयो असां टिकट लाइ, जेके असांखे टिकट मिली त पोइ बिल्कुलु असां इलेक्शन विढ़ंदासीं। जेकॾहिं पार्टी टिकट असांखे नथी ॾे त असां त पार्टीअ जा जेके बि आहियूं वर्कर कारकुन डिसिप्लिन में रहंदासीं। त इहो थी सघे पियो असां सोचूं पिया त कंहिंजो बि थी सघे थो फार्म न थिए पास, पीपल पार्टीअ जो रिजेक्ट थी वञे त पोइ त असां सॼी हिनखे कैमरान जे हवाले त कोन कंदासीं। इन निस्बत सां असां फार्म भरिया आहिनि ऐं इनशा ताला असां इतिहाद खे नुक़सानु न पहुचाईंदासीं। अवां छा था सम्झो ज़मीनी इलेक्शन में PDM जेका आहे त इमरान ख़ान जॾहिं ऐलान करे चुको आहे पाण इलेक्शन में त बीहंदुसि 9 तकनि ते, त छा इहो मुमकिन आहे 9 तकनि ते बीह सघे थो ऐं अवां उन कहिड़ी तरह सां मुक़ाबिलो कंदा? छा अलॻि अलॻि बीहंदा या? ॾिसो त पहिरीं त 9 तकनि ते बीहण ई ग़लति आहे। अच्छा हे जेका थिए थी ज़मीनी इलेक्शन, इहो वधि में जेतिरो बि पीरियड आहे वधि में साल खां मथे कोन वेंदी। ॿियो गवर्नमेंट जो इलेक्शन कमीशन जो जेको ख़र्चु थो अचे 90 करोड़ थो अचे। ॿियो कैंडिडेट जो ख़र्चु थो अचे उहो बि तमामु घणो थो अचे, यानी करोड़नि में वञी पइजी त मुल्क खे लॉस न आहे। उहो वीचारो सियासीदान माण्हू त आहे कोन, उहो हिकिड़ो गैर सियासी माण्हू आहे। पोइ कंहिं महिल टप ॾींदो थो अचे, कंहिं महिल हेॾे कंहिं महिल होॾे। हाणे उन खे असां त नथा चई सघूं कुझु। असां एतिरो चैलेंज, अच्छा नंबर 2 में त असां सुभाणे न परीहं हाई कोर्ट में हुनखे चैलेंज बि कयूं था त 9 सीटुनि ते कीअं थो बीह सघे, ग़लति थो करे।